वकील निदा नाज़रीन वफाकी घर वज़ीर मोहसिन नक़वी तरफ़ां PTI चेयरमैन बैरिस्टर गौहर सां राब्तो। मोहसिन नक़वी ऐं बैरिस्टर गौहर विच में मौजूदा सूरत हाल ते ॻाल्हियूं। बेलारूस जो आला सतही वफ़द 24 नवंबर ते इस्लामाबाद अची रहियो आहे। घर वज़ीर अदालती हुकुम जा पाबंद आहियूं। धरणे जुलूस जी इजाज़त नथा ॾेई सघूं। घर वज़ीर वकील निदा नाज़रीन जेका हिकु दफ़ो ॿीहर दोहराईंदा हलूं। वफ़ाकी घर वज़ीर मोहसिन नक़वी तरफ़ां PTI चेयरमैन बैरिस्टर गौहर सां राब्तो। मोहसिन नक़वी ऐं बैरिस्टर गौहर विच में मौजूदा सूरत हाल ते ॻाल्हियूं। बेलारूस जो आला सतही वफ़द 24 नवंबर ते इस्लामाबाद अची रहियो आहे। घर वज़ीर अदालती हुकुम बावजूद हुकुम जा पाबंद आहियूं। धरणे जुलूस जी इजाज़त नथा ॾेई सघूं। घर वज़ीर मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।